दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी हिदायतुनि ते दादू पुलिस पायदार अमन कायम करण लाइ मुतहरिक थी वई आहे। एसएचओ ए सेक्शन मज़हर अली नाइच जी सरबराही में 15 मददगार इंचार्ज शाहिद पंवर, शफीक अहमद लुंड, एहसान अबड़ो, रफीक अहमद खुश्क, मोहम्मद कासिम लुंड आईटी टीम ऐं ॿई पुलिस पार्टियुनि पारां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सर्च ऑपरेशन कयो वियो। दादू जे दाख़िली ख़ारिजी रस्तनि ते नाकाबंदी, मुख़्तलिफ़ हंधनि ते सख़्त जांच जारी आहे। शहर जे दवाबो स्टॉप, मल्हा चौक, शाहजहान पार्क, मोरो रोड, सियाल नाको, मोंदड़ नाको ऐं ॿियनि इलाइक़नि में होटलुनि दुकाननि जी तफ़सीली तलाशी वरिती वई। बायोमेट्रिक ऑनलाइन वेरिफिकेशन ज़रिए शकी माण्हुनि जी सुञाणप ऐं चेकिंग कई वई। ऑपरेशन दौरान 3 मशकूक मोटरसाइकिलुनि खे तहवील में वरितो वियो। 11 शकी माण्हुनि खे हिरासत में वठी थाणे मुंतक़िल कयो वियो, जिथे वधीक पुछा ॻाछ ऐं रिकॉर्ड जी जांच जारी आहे। उन मौक़े ते एसएचओ ए सेक्शन मज़हर अली नाइच ॿुधायो त ॾोहारियुनि खे सपोर्ट कंदड़नि, समाजी बुरायूं हलाईंदड़नि जी सपोर्टनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कयूं वेंदियूं। ॾोहो छॾे समाजी बुरायूं छॾे पेश थियो बहितर अमल आहे, न त शहर अंदरि ॾोहो ऐं समाजी बुराइनि खे हथी वठराए वारी जे न जंग हूंदसि, न बाहि हूंदसि या फुल फ्राए कयो वेंदो।